वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। बुकेरा शरीफ प्रेस क्लब अॻियां ॻोठ कांबू खान घुमराणी जे रहवासियुनि वापदा अमलदारनि जे ख़िलाफ़ एहतजाज कंदे मोहम्मद ईसे घुमराणी, अयूब घुमराणी, मुला बख्श घुमराणी, साईं बख्श घुमराणी, मोहम्मद उमर घुमराणी, ग़ुलाम हैदर घुमराणी ऐं ॿियनि चयो त गुज़िरियल 3 महीननि खां मुसलसल बुकेरा शरीफ जो वापदा अमलो असांखे नाजाइज़ तंग करे रहियो आहे। हर महीने बिजली जा बिल पीआरण क्लियर हुजण बावजूद भी हर महीने बिजली कटी थी वने, जडे त बिजली में गुजरियल 3 ॾींहनि खां फॉल्ट हुजण करे वापदा अमलदारनि खे शिकायतूं करण बावजूद बिजली जो फॉल्ट ख़त्म न थी सघियो। ॻोठ जी बिजली में फॉल्ट सबब घरनि जा दरवाज़ा, दरियूं, दीवारियूं करंट थियल आहिनि, जंहिंजो इतलाउ बार बार ऑफिस में ॾियण बावजूद भी अमलो बिजली जो फॉल्ट सही करण लाइ तयार नाहे। अॼु सुबह जीअं ई नौजवान वाहिद बख्श घुमराणी घर जे दरवाज़े खे खोलियो त खेसि करंट लॻो आहे, जंहिंखे एमरजेंसी हालत में अस्पताल दाख़िल करायो आहे, जिथे नौजवान जो इलाज जारी आहे। हिन खां अॻु बि वाक़ियो पेश आयो जंहिं में वाहिद बख्श घुमराणी जो वॾो भाउ अली मुराद घुमराणी बिजली जो करंट लॻण सबबि इंतिकाल करे वियो आहे। हुननि आला ऑफिसरनि खां मुतालबो कयो त बिजली असांजे ॻोठ जी बिजली जो फॉल्ट दुरुस्त कयो वञे।